बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ चौथों दर्जे टे मां, जंहिंजो उनवान आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु। पहिरें हिन सबक़ जा लफ़्ज़ माना जेके आहिनि उहे लिखंदासीं, उन खां पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके मश्क़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं एक्सरसाइज़नि जी तरफ़। नवां लफ़्ज़ ऐं उन्हनि जी माना। लफ़्ज़ आहे ख़ानदान माना कुटुंब। लफ़्ज़ आहे नेक माना सुठनि लछणनि वारा। लफ़्ज़ आहे महिमान नवाज़ माना महिमाननि जी ख़िदमत कंदड़। लफ़्ज़ आहे पखेड़णु माना फहिलाइणु। लफ़्ज़ आहे समूरो माना सॼो या सारो। लफ़्ज़ आहे क़बूल करणु माना मञणु, ईमान आणणु। लफ़्ज़ आहे हिजरत माना लॾ पलाण या लॾणु, हिकु हंधि खां ॿिए हंधि वञणु। लफ़्ज़ आहे यारे ग़ार माना ग़ार वारो दोस्त। लफ़्ज़ आहे मुशरिक माना अल्लाह साईं सां ॿिए खे बराबरि करणु या भाईवार सम्झणु। लफ़्ज़ आहे सची माना हक़ीक़ी। लफ़्ज़ आहे सख़ी माना सखावत कंदड़। लफ़्ज़ आहे साथ ॾिनाऊं माना मदद कयाऊं। लफ़्ज़ आहे तकलीफ़ूं माना ईज़ा। लफ़्ज़ आहे वरहनि माना सालनि। लफ़्ज़ आहे परहेज़गार माना भलारो चङो नेक। लफ़्ज़ आहे ग़ार यानी चुर। लफ़्ज़ आहे तबलीग माना प्रचार दीन जी सम्झाणी। लफ़्ज़ आहे तबूक माग जो नालो आहे माना कंहिं हंध जो कंहिं जॻह जो। लफ़्ज़ आहे ग़ारे सोर हिकु ग़ार जो नालो आहे। उन खां पोइ लफ़्ज़ आहे दफ़नायो माना क़बर हवाले कयो। लफ़्ज़ आहे उजूरे तौरु यानी मुआवज़े तौरु। लफ़्ज़ आहे खांस यानी उन खां। लफ़्ज़ आहे संदन यानी उन्हनि जो। लफ़्ज़ आहे खेन माना उन्हनि खे। लफ़्ज़ आहे विसाल माना लाॾाणो या फौत। लफ़्ज़ आहे कफ़न माना मुर्दे जो लिबास। लफ़्ज़ आहे संदसि यानी उन जो। लफ़्ज़ आहे खेस यानी उन खे। लफ़्ज़ आहे खाउन यानी उन्हनि खां। अलफ़ हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। जवाब, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु इस्लाम पखेड़ण लाइ जानी तोड़े माली क़ुर्बानियूं ॾिनियूं। इस्लाम आणण वक़्तु वटनि 40,000 दीनार हुआ, जेके सभु इस्लाम जी तबलीग ते ख़र्च करे छॾियाऊं। सवाल नंबर ॿियो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खे यारे ग़ार छो सॾियो वञे थो। जवाब, हिजरत वक़्तु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु 3 ॾींहं ऐं 3 रातियूं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन सां ग़ारे सोर में रहिया, उन्हीअ करे खेनि यारे ग़ार सॾियो वञे थो। सवाल नंबर 3, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जिन वफ़ात वक़्तु कहिड़ी वसीयत कई। जवाब, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु वफ़ात वक़्तु वसीयत कई त खेनि पुराणे कपिड़े जो कफ़न ॾिनो वञे, छाकाणि त नए कपिड़े जी ज़रूरत जीअरनि खे आहे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो। हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे संदसि माना हुन जो। लफ़्ज़ आहे संदने माना उन्हनि जो। लफ़्ज़ आहे खेसे माना हिन खे। लफ़्ज़ आहे खेने माना उन्हनि खे। लफ़्ज़ आहे खांस माना हिन खां। लफ़्ज़ आहे खाउने माना उन्हनि खां। जीम 3 आवाज़नि वारा 4 लफ़्ज़ ॿुधायो
जीअं ख़बर। अहिड़ा 4 लफ़्ज़ लिखणा आहिनि। हाणे जवाबु लिखंदासीं इन जो। महर खेनि वक़्त कफ़न। दाल। हेठि ॾिनल इबारत ध्यान सां पढ़ो ऐं ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। पहिरें हिन इबारत खे पढ़ंदासीं सॼे खे, पोइ हिन जा 2 सुवाल आहिनि, इन्हनि सवालनि जा जवाब लिखणा। सवाल नंबर 1, असांखे पाण में कीअं रहणु घुरिजे? जवाब, असांखे पाण में भाउरनि वांगुरु रहणु घुरिजे। सवाल नंबर 2, ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां कहिड़ो सलूक करणु घुरिजे? जवाब, ॾुखे वक़्त में हिक ॿिए जी मदद करणु घुरिजे ऐं तकलीफ़ ऐं ॾुख टारण जी कोशिश करणु घुरिजे। हे कंहिं बेसाह वारे माण्हूअ जाइ कम हालत ऐं ख़ासियत जे नालनि खे इस्म चइबो आहे, जीअं अकबर, शहर, गांव, स्कूल, किताब, लिखणु पढ़णु, होशियारी, फ़क़ीरी, जवानी, पीरी। वाह, हिन सबक मां इस्म ॻोल्हे लिखो। हाणे इस्म लिखंदासीं। जवाब, अबू बकर, मक्को, अब्दुल्ला, कुरैश, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इस्लाम, दावत, पैगंबर, मुसलमान, हिजरत, सोर, गार, दीनार, ग़ुलामन, तबूक, सामान, घर, नालो, विसाल, खलीफ़ो, साल, खिलाफत, वफ़ात, कपिड़ो, कफ़न, रक़म, माल, मिल्कियत, ज़िंदगी। सबक।